अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ नाहे। अल्लाह ताला पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि ते अमल दरामद जो हुकुम ॾिनो आहे। निमाज़ बुराई खां बचाए थी, शैतान जे विसवसनि खां पाण खे महफ़ूज़ रखो। मस्जिद निमरा में मस्जिद हराम जे इमाम ऐं ख़तीब शेख डॉक्टर माहिर बिन हमद जो हज जो खुतबो। हज जे खुतबे में चयो वियो आहे त अल्लाह ताला हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमत बणाए मोकिलियो, जिन माण्हुनि पैगंबर जी इज़त कई, ईमान आंदो ऐं उन लाइ नूर इलाही जी पैरवी कई, जेको नाज़िल थियो उहे ई कामयाब माण्हू आहिनि। जेको मुतक़ी आहे उनखे दुनिया ऐं आख़िरत में बहितरीन अंजाम मिलंदो। अल्लाह फरमाए थो त हू मुतक़ी माण्हुनि खे फलाह सां छुटकारो ॾिए थो। लखें हज पांधीअड़ा हज जो रुकन आज़िम वक़ूफ़ अरफा अदा करे रहिया आहिनि। लखें हज पांधीअड़ा अरफा जे मैदान ते मौजूद लबैक अल्लाहुम लबैक जूं सदाऊं बुलंद। अरफात ते हज जो ख़ुतबो ॿुधण खां पोइ ज़ोहर ऐं असर जूं निमाज़ूं गॾाए अदा कयूं वियूं। हाजी सगोरा सॼो ॾींहुं मैदानी अरफात ते इबादत ऐं दुआऊं कंदे गुज़ारींदा। मग़रिब खां अॻु हाजी सगोरा मुज़दलिफ़ा ॾांहुं रवानो थींदा ऐं उते मग़रिब ऐं ईशा जी निमाज़ गॾु पढ़ंदा। मुज़दलिफ़ा में हाजी सगोरा रमी जमरात लाइ पथरियूं गॾु कंदा। सुभाणे सुबुह जो हाजी सगोरा वापसि मिना रवानो थींदा ऐं रमी जमरात कंदा, जंहिंखां पोइ क़ुर्बानी कई वेंदी ऐं हज मुकमल थी वेंदो। हलंदड़ माली साल जी बजट गुज़िरियल बजट खां 34% वधीक आहे। सिंध जी तरक़ियाती बजट ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में तमामु वधीक आहे। ईंदड़ साल लाइ 3.5% GDP ग्रोथ जी ॻाल्हि कई पई वञे। कोशिश आहे त GDP जे हवाले सां वफ़ाक़ सां सहकार करियूं। 4 साल PTI हुकूमत सिंध जूं स्कीमूं बंदि कयूं। इतिहादी हुकूमत में जेके स्कीमूं मंज़ूर करायूं उहे निगरान हुकूमत बंदि कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्तु एहतिजाज करे उहे स्कीमूं शुरू करायूं। वफ़ाक़ खे सिंध खे बि पाकिस्तान सम्झी तरक़ियाती स्कीमूं ॾियणु घुरिजनि। बजट में का नई स्कीम शामिल न कंदासीं, पर जारी स्कीमुनि खे हिन साल मुकमल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असांखे वफ़ाक़ मां 1900 अरब रुपया मिलण जी उमेद आहे। टैक्स जी मद में असां 619 अरब रुपया रखिया आहिनि। नॉन टैक्स रेवेन्यू लाइ 43 अरब रखिया आहिनि। करंट कैपिटल रीसेट 27 अरब जे वेझो आहिनि। अहिड़ी रीति 2590 अरब रुपया असांखे मिली रहिया आहिनि। उन खां सवाइ जेको गैप आहे उहे पैसा फॉरेन असिस्टेंट प्रोजेक्ट्स मां अची रहिया आहिनि। वज़ीर आज़म ईंदड़ माली साल में 30 अरब रुपया पहिरें 6 महीननि में ॾियण जो वाइदो कयो आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22 खां 30% वाधि कई आहे। पोरियत जो घटि में घटि उजूरो 37,000 मुक़ररु करण ते मुतमइन न आहियां, पर उजूरो वधायूं था त सनतकार नाराज़ थियनि था। पंजाब हुकूमत पोरियत जो घटि में घटि उजूरो 36,000 मुक़ररु कयो आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में दुश्मन बि असांजी तारीफ़ कंदा आहिनि। असांखे हिन वक़्तु 75,000 नौकरियूं ॾियणियूं आहिनि, जेके मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। तालीम खाते में 70,000 ऐं पुलिस खाते में 50,000 नौकरियूं ॾियणियूं आहिनि। 1.5 साल दौरान 10 खां 12,000 नौकरियूं ॾेई चुका आहियूं। हिकु पार्टी अदालत में केस कयो, जंहिं सबबु नौकरियूं रुकिजी वियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॾी कामयाबी पीपल्स हाउसिंग वारो मनसूबो आहे। $1100 मिलियन जो आलमी सतह ते वाइदो थियल आहे। उहा रक़म अचणी आहे। के4 मनसूबे लाइ 25 अरब रुपया वफ़ाक़ी हुकूमत रखिया आहिनि। 170 अरब रुपया असां वटि मौजूदु आहिनि, पर एक्निक खां मंज़ूरी नाहे। वफ़ाक़ी हुकूमत हिकु हफ़्ते में मंज़ूरी ॾियण जो वाइदो कयो आहे।
आलमी बैंक पाकिस्तान लाइ वधीक 15 करोड़ डॉलर्स कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। इहा रक़म पंजाब में स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ ॿारनि जो अंग घटाइण वारे मंसूबे ते ख़र्च कई वेंदी। 11 जून ते बि आलमी बैंक दासो हाइड्रो पावर मंसूबे लाइ 1 अरब डॉलर्स कर्ज़ जी मंज़ूरी ॾिनी हुई। मीरपुर माथेल जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर जुल्फ़कार महर जवाबदार असगर लुंड खे अदालत में पेश कयो ऐं जांच रिपोर्ट जमा कराई। केस जी फरियादनि ऐं शहीद सहाफ़ीअ जी अमर बि अदालत में पेश थी। भिट शाहबर सां क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर वेन ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर, 1 ॼणो फौत, 21 मुसाफ़िर ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। कुझु ज़ख़्मी खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। लखी गुलाम शाह वेझो हबीब कोट रेलवे स्टेशन वटि कराची खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन बोलान मेल जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वियूं। को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे ट्रैफ़िक मुअत्तल, रेलगाॾियुनि खे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन्स वटि बीहारियो वियो। हज़ारे मुसाफ़िर परेशानी जो शिकार। रेलवे इंतिज़ामिया ट्रैक जी बहालीअ लाइ अञा ताईं के बि क़दम न खयां। रोहिड़ी वेझो हथियारबंदनि जो बंगलानी बिरादरीअ जे घरनि ते जदीद हथियारनि सां हमलो, फायरिंग, ॿारड़ी ऐं औरत क़तल। झांगड़ू थाणे जी हद में हथियारबंदनि गोलियूं हणी 8 वरियनि जी ज़ाहिदा ऐं 28 वरियनि जी जुगल खे क़तल करे छॾियो। इलाइक़े में डहकाव ऐं सोग जी लहर छांई थी। खैरपुर नाथन शाह में इंडस हाईवे ते ट्रक ऐं लोडर रिक्शा में टक्कर, 4 औरतुनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार। औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। फौतियुनि में मुस्मात हवा, शरीफ़ा, बहराम ऐं हसीना खोसोस समेत 5 ॼणा शामिल। फौतियुनि जा मर्द ऐं ज़ख़्मी कैन शाह ऐं लाड़काने अस्पताल मुंतक़िल। टंडो मोहम्मद खान भरिसां चैनल मोरीअ मां पीरसन जो लाश हथायो। लाश जी सुञाणप हालावासी ग़ुलाम मुस्तफ़ा सुरयो नाले सां थी। खिपरो वेझो ढलियार वटां ॼातल शख़्स जो तशदुद थियल लाशत। पुलिस लाश खे सरकारी अस्पताल पहुचायो। लाश जी सुञाणप न थी सघी। ईद उल अज़हा में 2 ॾींहं रहिजी विया। सुनत इब्राहिमीअ जी तयारी जारी। माल पिड़ियुनि में क़ुर्बानीअ जे जानवरनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइमु माल पिड़ियुनि ते आवाम जी पीह। क़ुर्बानी जा जानवर ख़रीदण लाइ ईंदड़ शहरी ऐं वापारी महांगाई सबबि परेशान। माल पिड़ियुनि ते सहूलियतुनि जी बि अणहोंद। केतिरनि ई शहरनि में माल पिड़ियूं क़ाइमु न थियूं। वापारी क़ुर्बानी जा जानवर रोडनि ते खपाइण लॻा।